अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां बिल्कुल ठीक हूंदा। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में असां तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं निगत नाज़ ऐं मुमताज़ मोलाई जो हिकु पुराणो वीडियो। उन वीडियोज़ में मुमताज़ मोलाई निगत नाज़ खे गानो सेखारे रहियो आहे। उहो कीअं सेखारे रहियो आहे उहो वीडियो असां तव्हां सां हिन वीडियोज़ में शेयर करण वारा आहियूं, यानी तव्हांखे उहो वीडियो इन वीडियोज़ में ॾेखारण वारा आहियूं। पर दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां असांजो हिकिड़ो तव्हांखे नंढड़ो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं अञा ताईं बि असांजी इन वीडियोज़ खे तव्हां दोस्तनि लाइक न कयो त महिरबानी करे असांजी इन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे इन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त हलूं था उन वीडियो जे तरफ़ ऐं ॾिसूं था उहो वीडियो। मुखे मारी छड़ियो हरु भरु तुझो हारी छड़ियो माण्हुनि भुलायो मुखे मारी छड़ियो हरु भरु तुझो हारी भला कयो मुडे हल कयो मुडे खैर आ मुखे तू त ॿुधाए तोॾे खैर हला न जाओ मुखे ॿुधाए तोॾे खैर तरतता जानी खैर मुजरणा तोखे छोरो वारे छड़ियो छोना है बाबू मुझी घर तला जो न चढ़े अदा यो थोड़ो हलाए त नाले यार दोस्तों उम्मीद आहे त इहा वीडियो तव्हां ज़रूरु ॾिठी हूंदी ऐं तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजी इन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे इन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।